अस्सलाम वालेकुम। धरती न्यूज़ सगन माया फौजिया एजाज सब खां पहिरियां हेडलाइन। वफाकी हुकूमत भेरो बीहर सियासी पार्टियुनि खे ॻाल्हियुनि जी आच करे छॾी। सुध समाज जे वफाकी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त हुकूमत सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियूं करण ऐं अदालती एहतसाब जे निज़ाम में सुधार आणणु चाहे थी। सुधारा मुख़ालिफ़ धुर खां सवाइ नामुमकिन आहिनि। नून लीग पंहिंजे केसनि खां सवाइ ॻाल्हियूं करणु नथी चाहे। शरीफ़ ख़ानदान खां मुस्लिम लीग नून जो अलॻि थियण हाकारी अॻ भराई हूंदी। नवाज़ शरीफ़ हर ॾुखे वक़्त में पंहिंजे कारकुननि खे अकेलो छॾे वियो। ताकतवर ठग सियासतदाननि पंहिंजे मराहतुनि जे तहफ़ुज़ लाइ रियासती इदारनि खे करप्ट बणाए छॾियो। खेनि शिकस्त ॾियणु अंटर थी वियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मुल्की तारीख़ अहिड़े कल्चर जे असीर रही आहे जंहिंमें ताकतवर ऐं ठग सियासतदाननि ऐं माफ़िया उन जा आदी थी विया आहिनि। कानून खां बालातर रही करप्ट सिस्टम जी मदद सां हासिल कयल पंहिंजनि सहूलियतुनि ऐं रायतुनि खे महफ़ूज़ बणाए सघनि। अख़बार में लिखियल पंहिंजे मज़मून में वज़ीर आज़म चयो आहे त पाकिस्तान में कानून जे एहतराम खे ललकार दरपेश आहे। उन लाइ जदोजहद करणी पवंदी। NCOC तालीमी इदारनि बाबति फ़ैसिलो न करे सघी। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर जो इजलास बिना नतीजे ख़त्म। सूरतहाल ते वधीक ॻाल्हि ॿोल लाइ NCOC जो इजलास सुभाणे ॿीहर थींदो। कराची में कोरोना में ख़तरनाक वाध सबबि पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन शादी हालनि ऐं रेस्टोरेंट्स जी बंदिश जो मुतालबो करे छॾियो। PMG जनरल सेक्रेटरी डॉक्टर कैसर जावेद चयो आहे त ओमिक्रोन जा केस तेज़ीअ सां वधी रहिया आहिनि। शादी हाल ऐं रेस्टोरेंट बंदि न थिया। जलसनि जुलूसनि ते पाबंदी न लॻाई वई त इस्पतालुनि ते कंहिं बि वक़्तु दबाव वधी वेंदो। संदसि चवणु आहे त कोरोना जे चइनि लहरुनि में पाबंदी न कई वई पर हाणे सख़्ती करणी पवंदी। पाकिस्तान में कोरोना वायरस विघे वधीक 7 मरीज़ फौत। NCOC पारां 4,340 नवनि केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 8.71% रही। कराची जी सूरतहाल ॻणिती जोगी थी वई। वधीक 30% जी शरह सां कोरोना जा नवां केस रिकॉर्ड कया विया। MQM लसानियत ते लही आई आहे। MQM चवे थी कराची ते गैर मक़ामी माण्हुनि जो कब्ज़ो नामंज़ूर। छा सिंधी माण्हू कराची में गैर मक़ामी आहिनि? सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त मकानी इदारनि बाबति बिल ख़िलाफ़ एहतजाज लाइ माण्हुनि खे लालच ॾेई आंदो वियो। जमात इस्लामी लसानियत खे हवा ॾेई रही आहे। एहतजाज करिणो आहे त पेट्रोल गैस ऐं महांगाई ख़िलाफ़ करियो। एहतजाज कंदड़ पंहिंजी नालाइकी लिकाइण लाइ एहतजाज करे रहिया आहिनि। माण्हुनि जो ध्यानु हटाइण लाइ मकानी कानून जो ड्रामो कयो पियो वञे। वापारियुनि खां भत्तो वठण वारा चवनि था त खेनि मकानी कानून मंज़ूर नाहे। सूबाई वज़ीर सईद गनी ते इल्ज़ामनि जे केस में PTI अॻवान हलीम आदिल शेख ते फ़र्द जुर्म लाॻू। एडिशनल डिस्ट्रिक्ट ऐं डिसीशन जज सईद गनी तरफ़ां दाख़िल कयल इज़त खे चीहो रसाइण वारे केस जी ॿुधणी कई। अदालत हलीम आदिल शेख ते फ़र्द जुर्म लाॻू करे छॾियो। अदालत 13 फ़रवरीअ ते गवाहनि खे तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। मिठा मेहरान में मिल दो, मिठा मेहरान में मिल दो। खत्म खुदाए की बिजली, खत्म खुदाए की बिजली, किसी चांदान में
महरान में मिलबो। जीए सिंध हलचल जे बानी साईं जीएम से जी 118 सालगिरह अॼु मल्हाई पई वञे। सन में तक़रीबूं कमिश्नर हैदराबाद पारां सन में मेड़ाकनि ते पाबंदी लागू। नोटिफिकेशन मूजिब तक़रीबन में रियासत मुखालिफ़नि जी शिरकत जा इतलाउ आहिनि, जंहिं करे अमन अमान जी सूरतहाल ख़राब थियण जो ख़दशो आहे। माण्हुनि जो वॾो अंग गॾु थियण सां कोरोना पखेड़ में बि इज़ाफ़ो थींदो। ॼामशोरे जे ज़िले इंतिज़ामिया खे कलम 144 जी भञगड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। सरमदेगी मंसूर जो हम निशान जह जनाले कंदड़ मनातन उजा हुन सालश करा कथाने सारा कशलड़ा किन कयो लखा पई मुंहिंजो खुदा धुन जो कथक छावरो पंहिंजे वारनि वथाणनि ते घोड़ा लॻा सिंध जे सूर मन साण केरो ॿधो पंहिंजे पुठियनि ते फटका घोड़ा लॻा। हारी अॻवान शहीद फाज़िल राहो जी 35वीं वरसी अॼु मल्हाई पई वञे। अवामी तहरीक पारां शहीद फाज़िल राहो जी वरसी जी मुनासिबत सां मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं शहीद फाज़िल राहो ऐं संदसि जिदोजहद खे भेटा पेश। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद फाज़िल राहो खे संदसि वरसीअ ते भेटा पेश कंदे चयो आहे त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं शहीद फाज़िल राहो जमहूरियत लाइ जानियूं कुर्बान कयूं। शहीद फाज़िल तारीख़ जो बहादुर जमहूरियत पसंद अॻवान हो। संदसि सिंध जे हारियुनि लाइ कुर्बानियूं विसारण जोॻियूं न आहिनि ऐं संदसि तरक़ी पसंद सोच मशले राह आहे। शुजाबाद में 1.5 वरनि जो ॿारो खुलियल गटर में किरी ॿुॾी फोत। गुलज़ार मस्जिद मोहल्ले में मासूम इरफान राजपूत खुलियल गटर में किरी पियो। पाड़े वारनि कढी खेसि अस्पताल पहुचायो। डॉक्टर ने अस्पताल में बालक जे फोत थियण जी तस्दीक करे छॾी। पुट जे फोत थियण ते वालिदैन सदमे में बेहाल थी विया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हादसा, 3 ॼणा फोत। बावड़े में 18 वरियनि जो पोरियत वाजिद अली पेर स्लिप थियण सबबि किरी ट्रैक्टर हेठां चिभाटिजी फोत। हिरिया रोड भरिसां 40 वरनि जी औरत फौजिया आराइन रेल गाॾी हेठां चिभाटिजी दम ॾेई। नए डेरे में कार ऐं ट्रैक्टर में ट्रक मदे जी वासी इक़बाल लाघा फोत, 3 ॼणा ज़ख़्मी। नामियारे अदाकार रशीद नाज़ लाॾाणो करे वियो। रशीद नाज़ जी नुंहुं मशहूर अदाकारा मदीहा रिज़वी पारां रशीद नाज़ जे लाॾाणे जी तस्दीक। पेशावर में पैदा थींदड़ अदाकार रशीद नाज़ अणगड़ियुनि फिल्मुनि ऐं ड्रामनि में अदाकारीअ जा जौहर ॾेखारिया।